नाज़िन, हैदराबाद में सिंध कम्युनिटी फाउंडेशन तरफ़ां जश्न मल्हायो वियो। वधीक तफ़सील जहांगीर सेहड़ो जी हिन रिपोर्ट में। हैदराबाद में सिंध कम्युनिटी फाउंडेशन की तरफां जश्न माहौलियात मल्हायो वियो, जंहिंमें वॾे अंग में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि, शहरनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। लोगों को कि हमने अपनी आबो हवा को बेहतर बनाने के लिए अपना जो हमारी ये जो कायनात है, जो आलूदगी की वजह से और ये जो कूड़ा करकट है, गंदगी है, धुआं है, केमिकल्स हैं, उनकी वजह से ये जो सारी आबो हवा ख़राब हो रही है, इसको हमने ठीक कैसे करना है, अपना अपना किरदार जो है वो किस तरीके से अदा करना है। माहौलियाती हवाले से हिकिड़े जश्न जी सूरत में नौजवाननि जी तरफ़ां आर्ट्स के इते प्रेज़ेंट कयो वियो आहे। इते स्टूडेंट्स ऐं नौजवान पंहिंजे आर्ट के ज़रिए डिफरेंट किस्म जा मैसेजिस था ॾियनि कि असांजो माहौल के जो ख्याल रखणु केतिरो ज़रूरी आहे। तव्हां पंहिंजी उहा शुरूआत कयो ऐं मुंहिंजो इहो चवणु आहे त पंहिंजे हिकिड़े एकेडमिक में हिकिड़े सिलेबस में इहो हिकिड़ो कोर्स हुजणु खपे, जेको कोर्स जो हिकिड़ो सब्जेक्ट हुजणु खपे जंहिंमें हुजे त प्लांटिंग बि आहे। रवायत आहे जंहिंसां न सिर्फ़ु ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थी थी, बल्कि जेको मक़सदु आहे त उहो हिकिड़ो हिते नुमाइश मां ॾिसी करे पंहिंजे ज़हननि में इहो क्लियर थो थिए त कीअं सफ़ाई थिए थी, कीअं पंहिंजे मुल्क खे साफ़ सुथरो रखनि ऐं गिदड़ाण छाजे लाइ करे थिए पई, सबबु कढणु। आर्ट जे थ्रू तव्हां घणो कुझु माण्हुनि खे सम्झाए सघो था। में पाकिस्तान वॾो भोॻियो आहे माहौलियात जे हवाले सां ऐं माहौलियाती तब्दीलियुनि जे हवाले सां असांखे हिन वक़्तु ज़रूरत आहे त असां पंहिंजे नौजवाननि खे ॿुधायूं त कार्बन जे हवाले सां असांखे घुर्जे त असां फैक्ट्रीज़ वग़ैरह शहर खां ॿाहिरि रखूं। प्रोग्राम में शिरकत कंदड़ शागिर्द ऐं शागिर्दनि जो चवणु हो त तस्वीरुनि ऐं रंगनि जी का बि ज़बान न हूंदी आहे। असां तस्वीरुनि ज़रिए मुआशिरे खे इहा भरपूर ॼाण ॾियण जी कोशिशि कई आहे त धरतीअ जे गोले खे माहौलियाती आलूदगी खां कीअं बचाए सघिजे। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु जहांगीर सेहड़ो, धरती न्यूज़, हैदराबाद।